आईन जे आर्टिकल 63A जी तशरीह वारे फैसले ते सुप्रीम कोर्ट में नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी। जस्टिस मुनीब अख्तर जे आर्टिकल 63 केस ॿुधण खां माज़रत। जस्टिस मुनीब जी अदालत में पेश न थियण सबबि ॿुधणी मुलतवी कई वई। जस्टिस मुनीब अख्तर रजिस्ट्रार खे ख़त लिखी केस ॿुधण खां माज़रत कई। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां ख़त खे रिकॉर्ड जो हिसो बणाइण खां इनकार कंदे रिमार्क्स ॾिना त अहिड़े ख़त खे अदालती रिकॉर्ड जो हिसो बणाइण जी रिवायत नाहे। जस्टिस मुनीब जो ख़त अदालती फाइल जो हिसो नथो बणिजी सघे। जस्टिस मुनीब अख्तर खे बेंच में अची पंहिंजी राय ॾियणु घुरिजे हा। सुप्रीम कोर्ट पंजाब में इलेक्शन ट्रिब्यूनल्स बाबत इलेक्शन कमीशन की अपील मंजूर करे वरती। लाहौर हाई कोर्ट जो फैसलो कलदम करार। फैसले में चयो वियो आहे त हाई कोर्ट के जज चीफ इलेक्शन कमिश्नर और चीफ जस्टिस की मुलाकात न थियण खे नज़र में रखियो। जेकॾहिं मुलाकात न थियण खे नज़र में रखिजे हा त अहिड़ो फैसलो न कयो वञे हा। तकरार जॾहिं आइनी इदारे बाबति हुजे त मुहतात रवैयो अख्तियार करणु घुरिजे। लाहौर हाईकोर्ट जो फैसलो बतौर अदालती नज़ीर कंहिं फॉर्म ते पेश नथो करे सघिजे। इलेक्शन कमीशन इस्तदा कई हुई त इलेक्शन ट्रिब्यूनल जे जोड़जक इलेक्शन कमीशन जो अख्तियार आहे। हाईकोर्ट इलेक्शन कमीशन जा अख्तियार इस्तेमाल नथो करे सघे। इस्लामाबाद की अदालत पीटीआई बानी संदस्य घरवारी बुशरा बीबी जी तोशाखाना 2 केस में जमानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। जमानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी स्पेशल जज सेंट्रल शाहरुख अर्जुमंद अडियाला जेल में कई। पीटीआई बानी बुशरा बीबी ते तोशाखाना 2 केस में बावसूरत फर्द जुर्म लागू कई वेंदो। सिंध हाईकोर्ट डॉक्टर शाहनवाज कुंभर के कूड़े मुकाबले में मारण वारे केस में डीआईजी और बिन एसएसपीज़ जा नाला ईसीएल में शामिल करण जो हुक्म ॾेई छॾियो। डॉक्टर शाहनवाज कुंभर केस जे अदालती जांच लाइ दाख़िल पिटीशन ते सिंध हाईकोर्ट मीरपुर ख़ास बेंच में ॿुधणी थी। अदालत इल्ज़ाम हेठि आयल डीआईजी ऐं जावेद जसकाणी, एसएसपी असद अली चौधरी ऐं आसिफ रज़ा बलोच जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल करण जो हुक्म ॾिनो। कारसाज सानी केस में गिरफ्तार औरत जवाबदार नताशा दानिश मुनशियात केस में भी जमानत मंजूर थी वई। सिंध हाईकोर्ट मुनशियात केस में जवाबदार औरत की 10 लाख रुपयनि जे मचलकनि एवज़ जमानत मंजूर कई। मुनशियात केस में सेशन कोर्ट में संदसि जमानत रद्द कई वई हुई। बलोचिस्तान में फौजी ऑपरेशन की जरूरत ना है। कूड़ी प्रोपेगेंडा जरिए मासूम शहरन के भड़कायो पियो वने। रियासत बार बार माओ जो किरदार अदा करे रही है। असांखे भित सां लगाइण की कोशिश न कई वने ऐं मजबूर न कयो वने त असां उहो कम शुरू कयूं जंहिंसां आम शहरन के नुकसान थे। बलोचिस्तान के वडे वज़ीर सरफराज बुगटी की कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त पंजगोर वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक है। सवाल है त पंजाबिन के मारे कीअं बलोचिस्तान आज़ाद करे सघिजे थो। असां बलोच ॿारनि जे आला तालीम लाइ कदम खणी रहिया आहियूं। असांजी छोकिरियुनि खे सिर्फ़ डॉलर्स लाइ जंग में धिकियो पियो वञे। नामियारो इस्लामी स्कॉलर डॉक्टर ज़ाकिर नाइक पाकिस्तान के दौरे ते इस्लामाबाद पहुतल। इस्लामाबाद एयरपोर्ट ते मजहबी मामलन बाबत एडिशनल सेक्रेटरी डॉक्टर अता रहमान ऐं पार्लिमानी सेक्रेटरी शमशेर अली मज़ारी मौज़िज़ मेहमान जो इस्तक़बाल कयो। डॉक्टर ज़ाकिर नाइक कराची, लाहौर, इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ तक़रीबुनि खे ख़िताब कंदो ऐं अहम मुल्की शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं भी कंदो। एक सूबे जो वॾो वज़ीर ॿिए सूबे ते लश्कर कशी करे रहियो आहे। ख़ैबर पख़्तूनख्वा पंजाब मुक़ाबले सां वफ़ाक़ खे नुक़सान थींदो। राणा सनाउल्लाह दुरुस्त चयो आहे त ही पाकिस्तान कंहिं हादसे खां शिकार करणु चाहिनि था। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हू गवर्नर राज जी हिमायती नाहे। केपी में दहशतगर्दी जी बाहि लॻी वई। केपी में ॿारनि जे हथनि में लैपटॉप हुजणु घुरिजे। अव्हां उन्हनि खे पुलिस सां विढ़ण ते लॻाए छॾियो आहे। मुंज़िम तहरीक हलाए माण्हुनि जी इज़त ऐं नामूस ते हमला कया वञनि था। जेकॾहिं सोशल मीडिया कंहिं ज़ाब्ते तहत नथी अचे त उनखे बंदि थियणु घुरिजे। हुकूमत जो सोशल मीडिया बाबति को मुआहिदो नाहे थियो।
सिंध हाई कोर्ट सुई सिंधन गैस कंपनी पारां गैस बिलनि में फिक्स चार्जिस जी ओगाड़ी ख़िलाफ़ दरख़्वास्त स्टे ऑर्डर में ईंदड़ ॿुधणी ताईं वाध करे छॾी। ओगरा ऐं SSGC पारां अदालत में जवाब दाख़िल। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 3 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। सियासी जमायतूं कमज़ोर आहिनि, पार्टियुनि खे दुश्मनी ख़त्म करणी पवंदी। मुल्क आइन मुताबिक़ न हली रहियो आहे। ऊंधाई में थींदड़ आइनी तरमीमूं हमेशह मुल्क खे नुक़सान पहुचाईंदियूं आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान अवामी पार्टी जे सरबराह शाहिद ख़ाक़ान अब्बासी जूं पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त अली अमीन गंडापुर हाणे वॾो वज़ीर आहे, उनखे वॾे एहतियात सां ॿोली इस्तेमालु करणु घुरिजे। हू आइनी उहिदेदार आहे, वॾे वज़ीर जूं कुझु ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि। नओं DGI साहिब लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक अॼु पंहिंजे उहिदे जी चार्ज संभालींदो। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आसिम मलिक जो शुमार पाक फ़ौज जे इंतिहाई अहम ऐं बासलाहियत ऑपरेशन कमांड कंदड़ ऑफिसरनि में थिए थो। हू ऑपरेशनल इंटेलिजेंस समेत केतिरनि ई अस्करी मामलनि ते महारत रखंदड़ ऑफिसर आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ॾींहनि जे दौरे ते अॼु कोयटा पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी, सूबाई वज़ीरनि, असेंबली मेंबरनि ऐं पार्टी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। PP चेयरमैन बलूचिस्तान हाई कोर्ट बार समेत पीपल्स लॉयर फोरम जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी वोट मुतासिरनि जी बहालीअ वारे प्रोग्राम जो इफ्तिताह पिणु कंदो। आपघात जा वाक़िया वधण जा केतिरा ई सबब आहिनि। जिन्सी तशद्दुद सबब बि आपघात जा वाक़िया वधी रहिया आहिनि। असां वटि नफ़्सियात जे माहिरनि जी खोट आहे। असांजी कोशिश आहे त आपघात जहिड़नि वाक़ियनि खे कंट्रोल कयूं। घरनि में तशद्दुद थिए थो त उनखे रोकण जी ज़रूरत आहे। ॿारनि ऐं नौजवाननि में मुनशियात जो इस्तेमालु वधी रहियो आहे। मुनशियात जे इस्तेमाल सां नफ़्सियाती मसइला वधी रहिया आहिनि। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। थर थोहर ऋण रोह मये सभ मन्हारिया अंगण असी कोह आहे इन जमात खे। मिजाजी मामरनि खां आई हक़ीक़ी दास्तान ताईं शाइर सिंध जे दो हो कदावर कहकटां ताईं वियो ख़ुशबू फैलाए ज़मीन खां आसमां ताईं कयाई सरहदूं तय सभु मका खां लामका ताईं उमासन खे छॾे ओरियां सुहाई सामनी मिलियो नंढे खंड जो वॾो शाइर भिटाई सामनी मिलियो। सिंध जो इनकलाबी ऐं मज़ाहमती शाइर गदा ख़ासखेली कुझु अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। गदा ख़ासखेली केतिरो ई अरसे खां बीमार हुजण सबबि नौशेरो फिरोज़ी अस्पताल में दाख़िल हो। संदसि मढ़ नवाज तोई भरसा ॻोठ साईं बख्श ख़ासखेलीअ में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। गदा ख़ासखेली जे लाॾाणे ते अदीबनि शाइरनि पारां दुख जो इज़हार। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शाइर गदा हुसैन जी वफ़ात ते दुख जो इज़हार कंदे चयो आहे त गदा ख़ासखेली जूं फ़नी ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। पीर जो ॻोठ भरिसां फ़सल मां गाह कंदड़ पीरसन औरत हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल। ॻोठ मास्तर दुर्ममद मैतले में हथियारबंदनि कननि मां सोना ज़ेवर लाहिण दौरान मज़ाहिमत ते पिस्टल जा फायर करे 60 वरनि जी नसीरा ख़ातून खे क़तल करे छॾियो। खिपरो भरिसां सांगड़ रोड ते हादसो। हिकु औरत समेत 3 ॼणा फौत। वॾल स्टाफ वटि अणॼातल गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर। फौतियुनि जी सुञाण मोहरम कोहली, तेजू ऐं श्रीमती वलमा कोहली नालनि सां थी। ठिकराड़े भरिसां ॻोठ दिलोश महतम जा 2 नौजवान मुबैना तौर औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियलनि में ज़बरदस्त अली महतम ऐं सखावत अली महतम शामिल। 2 नौजवान गुज़िरियल ॾींहुं सखर विया हुआ त वापसि न मोटिया। संदन मोबाइल नंबर बि बंदि। अगवा कंदड़ जवाबदारनि जो वारसनि खे फ़ोन 50 लख रुपया भुंग तलब।
इसराइली फ़ौज पारां लिबनान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बमबारी जारी। लिबनान ते इसराइल जी बमबारी में शहीदनि जो अंग 105 थी वियो। 359 शहरी ज़ख़्मी। बैरूत जे शहरी इलाइक़नि में रिहाइशी इमारत खे बि हमलनि सां निशानो बणायो वियो। लिबनानी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइल बैरूत ऐं भरपासे में लाॻीतो बमबारी करे रहियो आहे। 36 कलाकनि दौरान 216 हदफ़नि खे निशानो बणायो वियो। 2 फ्रांसीसी शहरी बि मारिजी विया। इसराइली हमलनि खां पोइ लिबनान में ग़ज़ाई बहरान वधी वियो। 20 लख खां वधीक लिबनानी बेघर। गैरियल क़ौमनि पारां ॻणती जो इज़हार। वर्ल्ड फूड प्रोग्राम जो हंगामी ऑपरेशन जारी। गाज़ा में बि इसराइल जी वहशियाणी बमबारी जारी। वधीक 28 फ़लस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 42,000 खां वधी वियो। गाज़ा ऐं लिबनान खां पोइ इसराइल जा यमन में बि हमला। यमनी बंदरगाह हदीदा ऐं वासी साथ बमबारी। इसराइली फ़ौजी हमलनि में 4 यमनी शहरी शहीद थी विया। 29 ॼणा ज़ख़्मी। इसराइल यमन में पावर प्लांट्स ऐं तेल जे ज़ख़ीरनि खे निशानो बणायो। अमरीका ईरान जे वधंदड़ असर रसूख़ खे रोकींदो। अमरीकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन जो बयान। संदसि चवणु आहे त अमरीका ख़िते में पंहिंजे मुफ़ादनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ उपाउ वठी रहियो आहे। विच ओभर में अमरीका जी फ़ौजी ताक़त खे वधायो पियो वञे। नेपाल की राजधानी खटमंडू में बोर्ड ऐं लैंडस्लाइडिंग तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में फ़ौतुनि जो अंग 170 थी वियो। 8 गुम। हज़ारे शहरी बेघर थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नेपाल में बोर्ड सबबि जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त पाकिस्तान नेपाल सां गॾु आहे ऐं मदद लाइ तयारु आहे। अमरीका जी 5 रियासतुनि में सामूंडी तूफ़ान हेलन जूं तबाहकारियूं। वाक़े में 90 माण्हू फ़ौत थी विया। अमरीकी रियासत फ्लोरिडा, जॉर्जिया, वर्जीनिया, ॾखण ऐं उत्तर कैरोलिना में तूफ़ान सबबि रोड ऐं पुलूं तबाह। लखें शहरी बिजली खां महरूम। अमरीका मीडिया पारां वधीक माण्हुनि जे फ़ौत थियण जो ख़दशो ज़ाहिर। ऐं सिंध जे सियाहत खाते पारां अॼु खां गोरख हिल स्टेशन खां मोटरसाइकिल रैली कढी पे वञे, जेका 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी। खीर-थर जे ॾुखियनि रस्तनि ते रेस जा मुक़ाबला थींदा, जंहिंमें इस्लामाबाद, लाहौर, मुल्तान, कराची, लाड़काने समेत मुख़्तलिफ़ शहरनि जा बाइकर्स हिसो वठी रहिया आहिनि।